अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इल्लल्लाह मअल मुत्तक़ीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुल नबियुल करीम। वह बनी वतकुल कलम जन जे हथ में अंग मटाए अगियां वारी ब्याद खल पनो सो पारी जिहमें मिलन मोहम्मद जो। हलो हलो गोरिए नाज़ुक जनी जोनी गंढीन सारोनी छिनण मोर न सखिया। हमदई सलवात खां बाद काबिल तकरीम ज़ी वक़ार ज़ी शान सादात किराम व उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम मुअज़्ज़ज़ मेहमानाने गिरामी ऐ मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाई,
अल्हम्दुलिल्लाह ये तव्हांखे मालूम आहे हर साल जीअं हिन साल असांजे हिन ॻोठ जे मोहतरम जनाब खलीफ़े अली नवाज़ दर्स मद्दज़िल्लहुल आली पारां ऐं अॻा खलीफ़ो मोहम्मद उमर दर्स पारां ऐं जुमिला जमायत गौसिया जी पारां गौसल आलमीन शेखुल इस्लाम वल मुस्लिमीन हज़रत पीर साईं गौस बहावल हक ज़करिया मुल्तानी हसनी हाशमी कुरैशी रहमतुल्लाह अलैहि जो सालियानो उर्स मुबारक मल्हायो जंहिंमें मूंखां अॻु में काफ़ी नातुख़ानी हली उन खां पोइ असांजे हर दिल अज़ीज़ दोस्त ख़तीब अहले सुन्नत मुजाहिद दीन व मिल्लत अलहाज अल हाफिज अल कारी साईं गुलाम नाज़िक उवैसी दामत बरकातुल आलिया मुख्तसर ऐं जामे खिताब फरमाया अल्लाह साईं जे इल्म में हिल्म में बरकतों रहमतों अदा मोहम्मद उमर बि जेको असांजो इस्तक़बाल कयो सो बि हिकिड़ो बहितरीन खिताब इस्तक़बाल बि थियो खिताब बि थियो अल्हम्दुलिल्लाह हाणे मूं फ़क़ीर जो वारो आहे मां बि हज़रत गौसल आलमीन जे दर जो गुलाम मूं अॻे ॿुधायो त असांजा जेके वॾा उहे सभु साईं साईं जो ख़लीफ़ो साईं मुल्ला मोहम्मद हसन रहमतुल्लाह जंहिंजी मज़ार ते शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो रहमतुल्लाह साईं जी उन सां वाबस्ता अलगर्ज़ दुआ किया अल्लाह से साईं जे फयूज़ व बरकात में मज़ीद इज़ाफ़ो फरमाए हाणे मौजूदा गादी नशीन खे ख़ुदा दराज़ उम्र अता फरमाए उन्हनि जो सायो फ़क़ीरनि खे क़ाइम ऐं दाइम रखे दोस्तों साईं जो आख़िरी ख़लीफ़ो से गौसल आलमीन जो आख़िरी ख़लीफ़ो अलाए अल्लाह खे ख़बर आहे आख़िरी ख़लीफ़ो से गौसल आलमीन जो बतायो आख़िरी ख़लीफ़ो वताए फ़क़ीर पंहिंजे अमर खे चयो मां मूंखे इजाज़त ॾे त आऊं मेलो मेलो सम्झो अॻे मेलो पोइ मां चयोसि अब्बा तूं आहीं साकल तूं किथे वञाई थी मेले में माण्हू ईंदा खणा चयोमां आऊं कोशिशि कंदुसि पर पोइ बि तूं मूंखे का अहिड़ी निशानी बधी छॾ हथ में पेर में जेकॾहिं आऊं गुम बि थी वञा वञाइजी बि वञा त तोखे ॻोल्हण में आसानी पोइ मां छा कयसि पेर में अगड़ी बची अगड़ी बची ॼां
मेले में आयो तो घुमंदे फिरंदे अगड़ी वही किथे सुभान अल्लाह हाणे तोखा मुखा अबा अवा को वतायो ॾिठो अम्मा मारी दी गुम थी वियो त सुञातलनि चयो त वतायो त तूं आई कि न न हू अगड़ी वारो सुभान अल्लाह वरी वरी घर निकितो अम्मा वतू आयो अबा वतायो त तूं आई कि न अगड़ी वारो सुभान अल्लाह अगड़ी वारो हाणे वतायो फ़कीर पंहिंजी अम्मा खे चयो अम्मा ए तुंहिंजा जा मेला आऊं घुमी आयो आहियां केॾो वॾो रश सुभान अल्लाह कई ॻाल्हि कर अम्मा अगड़ी अहिड़ी बद जो हुन मेले में न ये मेला मेला वॾो मेलो त मथे लॻे सुभान अल्लाह जिते सब माण्हू उथंदा अहिड़ी पकी अगड़ी बद जो मैशर जे मेले में खुले सुभान अल्लाह वो अम्मा खे पुट इहा अगड़ी खुदा जा वली कई अल्लाह वारे वटि वञ उतां अगड़ी ॿुधाए अल्लाह वारो अगड़ी ॿुधंदो उहा सुभान अल्लाह त हिते ईंदा आहियूं अगड़ी ॿुधे सुभान अल्लाह खुदा वारनि जे मेलनि में खुदा वारनि जे उर्सनि में ईंदा आहियूं मन को खुदा वारा अगड़ी जेका हुकम प्यारा मुसलमान भाइरो इहो फ़कीर साईं जो आख़िरी सुभान अल्लाह अॻिते हली वो त हज़रत गौसल आलमीन जा 12 करोड़ 12 करोड़ जंहिंमें 9 लख ख़लीफ़ा ख़ुदा जा वली जंहिंमें साईं शेख मोहम्मद रहमतुल्लाह अलैह साईं शेख फिरकियो साईं बुकेरा शरीफ वारा साईं दर्स वरियो रहमतुल्लाह अलैह केतिरनि जा नाला खणो सॼो चवण जो सुभान अल्लाह साईं अब्दुल हकीम रहमतुल्लाह अलैह हाणे सभिनी जी जेके हिकड़ी हिकड़ी करामत ॿुधायो तब फजर थी सुभान अल्लाह अमा हिकिड़ो इरादो सुभान अल्लाह खाई थी वठो सुभान अल्लाह खाई थी वठा त पोइ या बिज खुटे सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या अल्लाह पाक फरमाए जो बेशक मां अल्लाह परहेज़गार मानन सां गॾु आहियां मां त गॾु आहियां पर इन रहमतुल्लाह करीबुम मिनल मुहसिनीन मुझे रहमत भी अल्लाह वारन सां गॾु मां बि उन्हनि सां गॾु मुंहिंजी रहमत भी उन्हनि सां गॾु हाणे तूं बि उन्हनि सां गॾु थी त सोचो ठही पवे
पर हिते काबिल हो असां सां बि गॾु वलियन सां बि गॾु असां सां बि गॾु असां सभु आयल आहे न वलियन सां तरफ़ पाण गॾु फर्क़ कहिड़ो रहियो उलमाए किराम फरमाइनि था असां सां गॾु अल्लाह वारनि जे दिलनि मंझि रहंदो आहे जेके अल्लाह जा वली आहिनि परहेज़गार तक़वा वारा आहिनि उन्हनि सां उन्हनि जे दिलनि में रब रहंदो मिठाई गोड फरमायो वञी छो बणकार हिच न गोली हो रखे निको कोन लतीफ चए पारो चोदे पार तू नाहे नेण निहार त तुम बि तेरो दोस्त जो नहनो अकरब कहंदा सोहणो साडे वेड़े आया हबल वरीद दी सेज विछा के साडे अंदर डेरा लाया वफी अनफुसकुम दी शमअ जला के साडा नूरू आ चमकाया आदम यार वसे विच घर दे असाई वे शोर मचाया ये जेके खुदा वारा अल्लाह वारा इन्हनि जे दिलनि में रब सिर्फ ॻाल्हि न आहे असां तव्हांजे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काबतुल्लाह शरीफ जो तवाफ पे फरमायो तवाफ कंदे कंदे पान फरमायो काबा तुझी इज्जत अजमत के मां मुस्तफा जो सलाम इन्ना अव्वल बैत वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबरकत मुबारकन व हुदन लिल आलमीन तो खुदा जो पहिरियों घर ऐं सभिनी जान जे ला बरकत रहमत हिदायत तुंहिंजो वॾो शान आहे वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह दिल ठिठरे पाण नीलाई किबलो करे पाण नीलाई किबलो करे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह आदम खान जिनकी इब्तिदा सोने नबी ते इंतहा सोने नबी ते इंतहा तवाफ थी बेड़ी तरे तवाफ थी बेड़ी तरे पाण नीलाई किबलो करे पाण नीलाई किबलो करे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह काबा तुझी इज्जत अजमत की मां मुस्तफा जो सलाम बेशक तू खुदा जो पहिरियों घर पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजे त खुदा रब करीब
शान इज्जत अजमत जे लिहाज़ मोमिन जेको सच्चो मोमिन आहे ईमान वारो वो शान में खुदा वट टोकरा तो मथे आहे पर खुदा जे अर्श अजीम खां सुभान अल्लाह इब्न माजा जी हदीस छाजे ला काबा तुझे अंदर रब कौन थो रहे इल्ला बिकल्ब अब्दुल मोमिन अल्लाह के महबूब फरमायो मगर रब रहे तो ईमान वाले दी दिल में जेके मोमिन खुद खुदारा तकवादार अल्लाह पाक उन्हनि जे दिल में मुजर बेशक काबू पर जॾहिं मको फतह थियो साईं करीम फरमायो बिलाल किथे आहे जी सही लब्बैक या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिलाल आज़ान जो टाइम थियो बांग काबे वक्त बिठा जिला मोकरे काबे साईं फरमायो बिलाल इतना अज काबे जी छत ते भी बांग चो सुभान अल्लाह साईं जो कुंजो चिचड़ी हां वदा वदा न्यारी साईं फरमायो केड़ा जो न्यारी अर्ज की सोना और जमे बतर में बांग दिनम मुझो रुख काबे दे हुयो अज कुर्बान वना सोना तो बिलाल हबशी ने एडी मेहरबानी जो काबे जी छत पे हां वो केड़ा केड़ा सही फरमाया मुस्तफा काबे जो काबू मोटे रुख करे बोलो हाजियो आओ शहंशाह का रोजा देखो हाजियो आओ शहंशाह का रोजा देखो काबा तो देख लिया अब काबे का काबा देखो मुझे महबूब के गुलाम सुभान अल्लाह हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह साईं 22 लख मुरब्बा मील ज़मीन जो हक़ अंदाज़ो लॻे जो हितां जो माप कयो त 22 लख में ज़मीन दुनिया जा मुल्क चो एडी सरज़मीन जो बादशाह ऐं अहिड़ो बादशाह जो बकरियूं शींहं जंहिं जानवर जो नालो कोन था वठो इहो बकरियूं रिठूं कुत्ता सभु गॾु चरनि पिया को फ़कीर गुज़रियो हुनजो भले हेठि ॾिसो शींहं बकरियूं सभु गॾु हिकिड़े शींहं चयो आस्ते ॻाल्हाए न त अमीर उमर ॿुधी साईं पंहिंजे आस्थाने में कमरे में वेठा हज़रत बिलाल दरवाज़े ते आयो पैगाम मोकिलियई सोना मिलण थो चाहियां इजाज़त ॾे अमीर उमर फरमायो वठी अचो मुंहिंजे महबूब जो प्यारो गुलाम यही वक्त में बिलाल अंदर आयो साईं अमीर उमर पंहिंजी कुर्सी छॾे ॾिनी पाण खां वठी फरमायूं मूं वारी कुर्सी ते तूं वेह साईं अब्दुल्ला बिन अब्बास फरमाए तो एडो त रोब हो हज़रत उमर जो हिकिड़ो मसलो मूंखे पुछणो 3 साल लॻी एडो रोब
मिला लायो साईं मांग बे मुझे कुर्सी इसे तवां जी कुर्सी ते कीअं विया हज़रत अमीर उमर फरमायो बिलाल जने मक्को पाक फता थियो तजवीज़ यावी बांग एड़ो मानू दे जी ज़बान में लुकलत न हुजे ऐ फसाद बलागत हुजे आवाज सुणू हुजे जो अज मक्के वारा बुदल इस्लाम जी बांग पर मदीने जे मीर फरमायो ना जंगे बदर में तलवारूं खाई बिलाल बांगलनी मैदान ओहद में पत्थर खाई बिलाल बांगलनी अज वरी ॿियो छो बिलाल तोखे हथ मां हथ वठी काबे जी छत ते चाढ़ियो तव्हां त काबे जी छत ते चढ़िया अमीर उमर जी कुर्सी छा मुस्तफा जी गुलाम अल्लाह ने महबूब फरमायो काबा तुझी इज्जत अजमत के मुझो सलाम पर खुदा रब जी इज्जत जलाल जो कसम तो खात मोमिन जो शान मथे आ पर खुदा जे अर्श जी मकाम मथे आ इन्ही जे लाइ जो मोमिन जे दिल में खुदा पाक रहंदो आहे दोस्तों हाणे हिते हिकिड़ो बसेरो अल्लाह से ईमान वारनि ऐं अल्लाह वारनि जे दिल में कॾहिं कंहिंखे जिन पवंदो को जिन वारो सुठे हाँ जो लागे बना जिन दाखिली साईं नाज़िक जो वेठो आहे त अल्लाह बंदि ये खबर आहे पहलवान दोस्तों पर खुदा ना ख़ास हिते कई बि कमज़ोर माण्हू में जिन अची वञे चुप ॾे भॼे अदा उमर चौदह बाबा काबू कयोसीं जलसो जो फिटाए ॿ टे ॼणा झलींदा असां चवंदासीं बाबा ही पहलवान मुड़ुसु ऐं अबरो माण्हू तव्हांखे छिल कोन थो ॾे त तव्हां चवंदा साईं हिन जी ताक़त कान्हे असां सां जिन पियो वञे जिन अखियूं हिन जूं ताक़त जिन जी हथ हिन जा ताक़त जिन जी जिस्म हिन जो ताक़त जिन जी पेर हिन जा ताक़त जिन जी ज़बान हिन जी ॻाल्हाइण जिन जी अब चवंदा त हींअर जिन पियो विढ़े पोइ असां सुन्नी बि हक़ ते त अल्लाह वारा आहिनि त असां जहिड़ा इंसान पर उनजे अंदर में रब वेठो रब वेठो आहे हाणे असांजी ताक़त उन्हनि जी ताक़त में फ़र्क़ु आहे अखियूं हुननि जूं ताक़त रब जी हथ इन्हनि जा ताक़त रब जी ज़बान इन्हनि जी ताक़त रब जी जिस्म इन्हनि जो ताक़त रब जी पैर इन्हनि जा हलण वारी ताक़त रब करी अॻे हज़रत पीर सैयद बहर अली शाह रहमतुल्लाह अंग्रेज जी हुकूमत हुई गोलड़ा रेलवे स्टेशन ते पान चहल कदमी का कन तस्वीर अदब हिकिड़ो अंग्रेज आयो उनजे कुल्ले में रिवाल्वर साईं की तस्वीर मुझे पुछाई बाबा ही छा आहे मणिया अॻिते पोइते पियो फेराई साईं वरी ॾियारियो त रिवाल्वर साईं बाबा ही छा आहे कि मुझो हथियार सैयद बहर अली शाह तस्बीह हवा में लहराए फरमाई ही मुझो हथियार अंग्रेज वरी मोटी आया कि बाबा मुझे हथियार में गोली पानी जाया बटन आ
तुझी तस्बीह में को गोली पाण जी निशानी को सिस्टम ही को तो नजर अचे न बटन इन्हीं जो कमाल चाहे सही फरमाया तुझे हथियार जो कमाल चाहे हुन गोली भरी जीअं हे वणा इहो वण हो उन वण ते पखी वेठो अंग्रेज फायर कयो पखी मरी हेठ गिरियो पखी गुज़ारे वियो फौत थी वियो मरी वियो अंग्रेज चवण लॻो बाबा हाणे हिन ॿोलियो पे तवारियो पे ॾिस मुंहिंजे हथियार हिनखे मौत ॾेई छॾियो ज़मीन ते अची किरियो आहे बाबा मेरली शाह रहमतुल्लाह अलैह सलाम तवारी तस्बीह याराईंदे घुमाईंदे उन मुअल पखीअ खे हणी फरमायो अल्लाह दे हुक्म सां डेरो थी गुजारा वली खुदा जी तस्वीर लगली वई पखीअ में साथ जियो गुजारा उड़ाम दो चहकंदो महकंदो तवारींदो बोलींदो वण जी चोटीअ ते वेठो साईं फरमायो अंग्रेज तंहिंखे तुंहिंजो हथियार मारींदो आहे खुदा जे वलीअ जो हथियार नई ज़िंदगी ॾेई वण जी चोटीअ ते विहारींदो आहे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुसलमान भाइयों अल्लाह वारो ज़बानो सुभान अल्लाह लिसानुल फुकरा सैफुल्लाह अल्लाह वारो ज़बानो रब जो तलवार दोस्तों पुट धीअ ॾियण को वॾो ॾींदो रब इन्हनि वटि वेंदा आहियूं घुर अल्लाह खे अर्ज़ कनि इन्हनि जो अर्ज़ रब मोटाई हाणे थोरो थोरो अव्हांखे बुरकाईंदो त अलाह सीब आहे हाणे तकबीर हुई करोड़ी शरीफ़ उते पीर सैयद हुसैन शाह जीला रहमतुल्लाह उनजी मूंखे ॻाल्हि ॿुधायो साईं जो फ़क़ीर हो ओड़ो उनजी ज़ाल ॿुधायो साईं वटि आयो किसे हाणे मूंखे वरी ॿी शादी करणी आहे साईं चयो हाणे 10-12 जा पुट न्याणियूं अच्छी तारी फ़क़ीर हाणे हज कर उमरो कर वही के मस्जिद में अल्लाह अल्लाह कर मुहारो कर चिन मूंखे शादी साईं चयो हाणे तव्हांजी माई का हथ कर उन लाइ दुआ करो किसी माई अची क्या असांजे पाड़े में रहे थी मुमल नालो आहे मुमल पर मुखां अहिड़ी थी तहे काफ़र कलमी साईं चयो हीअं कर तोखे हिकिड़ो वज़ीफ़ो लिखी थो ॾियां हथ जो हाणे अल्लाह वारनि जी ज़बान जो कमाल क़ुरान बेशक क़ुरान क़ुरानी अमलियात वगैरह पर अल्लाह वारनि जो अल्लाह वारे फरमायो अॼु हीअं कजे सोभरी नमाज़ पढ़ी पोइ अल्लाह जी बारगाह में हे लफ़्ज़ वॼी पढ़जो त मुंहिंजो अल्लाह तूं मुमल ॼार लंबी चौड़ी दुआ मुंहिंजो अल्लाह
मुमल दिया पर चाहे खुदा वाले जे लफ्ज़न में खुदा वाले जी तासीर हिन वजह पढ़ियो सुबह जो माई दर ठोकायो जे मुला निका शादी थी वई बटे दी पूरो हलियो पूरो वीचारो खत्म हो हाने अची मुमल मां वरी आयो साईं हुसैन साहब पासा किथे हाणे महिरबानी कर मुमल मां मुर्शिदाई साईं तो हाणे ये तोरी मुहिंजो अल्लाह तू खामखा जिद कयो हाणे मुमल मां जान छॾा तूं सुबुह थी त मुमल हुई या अल्लाह वाली जी ज़ुबान इन्हनि वटि पुट घुरण इन करे वेंदा आहियूं यूं घुरण इन करे वेंदा आहियूं साधू घुरण इन करे वेंदा आहियूं त मन असांजे हक़ में अचे मन रब खे चवनि अल्लाह पाक नंढी ॻाल्हि मोटाईंदो न आहे अल्लाह इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून अल्लाह फरमाए जो खबरदार खबरदार ये बेशक औलिया अल्लाह मुझा दोस्त आहिनि इन्हनि खे ढारियूं न चओ इन्हनि खे गैर न चओ ये मुझा दोस्त आहिनि न इन्हनि जे मथां दुनिया में जो खौफ खतरो आहे न आख़िरत में गम थींदा क़यामत जे ॾियारे बाहूं ॾींदा ईंदा पाण आज़ाद हूंदा पर यौमइज़ बअदुहुम लिबअदिन अदु इल्लल मुत्तक़ीन क़यामत वारे ॾियारे अवां जा दोस्त थकिजी वेंदा अवां जा यार खफ़ा थी वेंदा अवां जूं मिटियूं भाचारियूं माइटियूं टुटी वेंदियूं ख़त्म थी वेंदियूं अर्ज़ कयोसीं रब अहिड़ी यारी ॾस अहिड़ी निस्बत ॾस अहिड़ा दोस्त ॾस जिन सां वञी यारी रखूं जिन सां दोस्ती रखूं या अल्लाह पाक जेके हिते बि निभाइनि क़ब्र में बि निभाइनि ऐं आख़िरत में बि निभाइनि मुंहिंजा प्यारा रब फरमायो इल्लल मुत्तक़ीन जिन सां मां गॾु आहियां जिनजे दिलनि में मां रब रहंदो आहियां जेके मुंहिंजा दोस्त उन्हनि सां दोस्ती रख उन्हनि सां संगत रख उन्हनि सां निस्बत जोड़ उन्हनि जी अगड़ी हथ में पेर में ॿध ये दुनिया में त वफ़ा करण वारा आहिनि क़ब्र में वफ़ादार हूंदा पर महशर जे मैदान में जिते तुंहिंजा पंहिंजा परावा थी वेंदा जिते अमर कान सुञाणंदी बाबो कोन सुञाणंदो उते अल्लाह वारा तोखे सुञाणंदा तुंहिंजी सिफारिश कंदा पोइ हल साण जेके हली छा ॼाणनि न हल साण ॿियनि मतां हली हाल वञाई वे साण जेके वेही छा ॼाणनि न वे साण ॿियनि मतां वेही वेल वञाई खुदा वाला अल्लाह वाला जी दोस्ती उहा रख अल्लाह वाला सां रिश्तो जोड़ हथ में ॾेई छॾ उहे हिते बि निभाईंदा क़ब्र में बि निभाईंदा आख़िरत में हिते कीअं निभाईंदा हज़रत पीर महर जिलानी रहमतुल्लाह अलैहि चोर कि सैयद
मुरीद थींद पर गड गड चोरी भी कर नमाज रोज़ा रखो पर मुंहिंजो हाणे पेशो उम्र सॼी में गुज़री चोरी कान अल्लाह वाला हकीम लोग हिकमत का कम वठो भॼी वई फरमायो या गाली खैर चोरी कंदे न चवण हिकिड़ी ॻाल्हि मन जिते मां मुर्शिद हुजां उते हया मुंहिंजो ब्याह मुर्शिद जो ख्याल कर उते चोरी न कर बाक़ी सॼो मुल्क वञ चोर खुश पहिरीं रात हिकिड़े घर जी भित पियो चढ़े तो उन घर जे अंगण में सैयद महरली शाह तस्वीर कि वञ पहिरियों माइटी जे ख़िलाफ़ भॻो ॿी रात वरी ॿिए ॻोठ में परे उते वञी भित पियो चढ़े ॾिसे त मुर्शिद करीम मुसल्लो वञी तहज्जुद जी नमाज़ ये बड़ी 4-5 ॻोठ हलियो पर जिते वञे सैयद महरली शाह सही बजायो केवल या तो तू शर्त का या आऊं पूरी मुखे सौदो मांगो सही को ॻोठ ते छॾियो आऊं बि घर घर ॻोठ ॻोठ शहर सब वेठा तो मारो गुज़ारो तो कोन थींदो या अवां पंहिंजे शर्त का हथ खणो या मां बुरी थी करूं साईं मां ॿई हथ लजपाल प्रीत नो तोड़ने नहीं यदि बाखर दे उनु छोड़ने नहीं खच खच करबो भगीर कम के टाइम अल्लाह वारो दुनिया में कम कियो ईमान बचायो अमल बचायो सुभान अल्लाह फरमाए हारे न तू हथ खण न माथ खण आधी रात जो चोरी कंदो आई आधी रात जो उठी तहज्जुद जी नमाज पढ़ सलात पढ़ जिक्र कर वो खुदा जे खजानन मां वेठो खण जिते खोट कमी आई कान का ये वो दर है जहां शाहे जमाना सर झुकाते हैं सवाली बन के आते हैं मुरादे पा के जाते हैं जनी दाद न बिज तनी तुई जो आसरो वो भारी सिज अमल दी उलन जो वमा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अल्लाह रिज़्कुहा व यअलमु मुस्तक़रहा व मुस्तौदअहा कुल्लुन फी किताबिन मुबीन कुल राज कर रही वजी खदान मां वजी खण जेथे कमी आहे सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह वारा दुनिया में भी कमीदार कब्र में उन धुर वारन जो मौलवी साहब हकीमुल उम्मत जेके मौलाना अनवी उन पंहिंजे किताब इफ़ादात यौमिया जमालुल औलिया में तो हजरत गौस पाक जो धोबी गुज़ारे उन्होंने लिखो
दफन करे आया कई ख्वाब में ॾिठो तो मलाइका आया बादशाह पीर जे धोबी का पुछन पिया मर रब का तुझो रब केरा जे मुखे आराम करनो मुखे भी खबर कोने आ दस्तगीर जो धोबी मन नबी यो का तुझो नबी केरा मु चयो न मुखे खबर कान्हे ऐं गौस पाक जो धोबी मां दीनो तुझो दीन कर मु आवा के चयो न मां गौस पाक मलाइका ने रब के अर्ज कयो साईं सीन एड़ो तुझो बानो आयो का ली को तो बुधाए न तोखे तो सुञाणे न नबीअ खे न दीन खे छा कयूं अल्लाह पाक फरमायो कंहिंखे तो सुञाणे पोइ साईं तुंहिंजे अब्दुल कादर खे तो सुञाणे रब कादर साईं अब्दुल कादर जो बन उनखे सुञाणे थो अल्लाह पाक फरमायो मूंखे अब्दुल कादर जीलानी सुञातो आहे जेकॾहिं दस्तगीर खे सुञाणे थो मुंहिंजो ई सुञाणे जी दस्तगीर खे सुञातो जो मिसाल हदीस में मौजूद साईं करीम मर रहा ये मुझे सुभान अल्लाह और ये मुझे इज्जत सुभान अल्लाह बिनी के सुभान अल्लाह माना मुझे जो सहाबिया उन ते तो खराब पर ताबई के तो जे मुखे ॾिठो उन ते जे मुझे ॾिसण न रखे उन ते जन रब करीम फरमायो त जेको मुखे सुञाणे उन खे जी सुञाणे सुभान अल्लाह सो लिहाज़ा जेकी दस्तगीर जो सुञाणो आहे अच्छा कजो सुभान अल्लाह बख्शो सो बि मुझो आहे इहा न ख़ुदा इहा न अल्लाह वाला पर अॼु जे जवान जो उर्स आओ सल आलमीन बिलखुसूस असांजे हिंद सिंध जेको कम पीर गौस भावल हक रज़ी अल्लाह ताला अन्हु सरजा बोलो शायद थी सुभान अल्लाह वो ॿिए नंबर ते 37 प्रोजेक्ट में उन मनो सही गौसल आलमी मुझो जलसो तरदोस उमरकोट का असांजी सोमड़ी का पोइ गाॾी हली कई दौर तो मुझे सुना हजर तरदोस जय बाद असी रस्ता थी तो उते हौस भावना सुभान अल्लाह उनका पुछो आई सुना साईं असां ते को सुना उन वक्त रोड कोन हुआ रास्ता कोन हुआ उठन छोड़न में पंध हुआ ये अल्लाह वाला उठ वही पाता अल्लाह या अल्लाह के रसूल जो कुरान सुभान अल्लाह प्यारा मुसलमान मायरो वरी चर में वेठा सुनो उते मेरे प्रोग्राम उते हौसला सुभान अल्लाह साईं जो नारो साईं जो नारो ऐं साईं जो ये खबर है रोट किथा साईं सुभान अल्लाह सलाह के पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या
रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइयों, हसनैन करीमैन रज़ियल्लाहु ताला अन्हुमा सुबह जो घर खां निकिता हलंदे 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 के जबल जी छांव में थकिजी था सुई। सैयदा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा पैगाम मोकिलियो बाबा शहज़ादा सुबह खां निकितल अञा का ख़बर कान्हे। कुल में जड़ा थी वे हो वसद हलंदो ज़िक्र हुसैन। कुल में जड़ा थी वे हो हलंदो ज़िक्र हुसैन। पी का बगाल काने हित हलंदो ज़िक्र हुसैन। कुल में जड़ा थी वे हो वसदो ककर हुसैनी। कुल में जड़ा थी वे हो वसदो ककर हुसैनी। महबूब जे बचन मूं कई के नकस लगिया। महबूब जे बचन मूं कई के नकस लगिया। शहर में पिलू सुन मलाइदा, शहर में पिलू सुन मलाइदा। जन्नते छपर हुसैनी। कुल रे जड़ा थी वे हो वसदो ककर हुसैनी। कुल रे जड़ा थी वे हो वसदो ककर हुसैनी। बीका बगाल काने बीका बगाल काने हित हलंदो ज़िक्र हुसैनी। कुल में जड़ा थी वे हो वसदो ककर हुसैनी। कुल में जड़ा थी वे हो वसदो ककर हुसैनी। अम्मा अर्ज़ कर बाबा शहज़ादा सुबह खां विया अञा न मोटिया। अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मौला अली शेर खुदा रज़ियल्लाहु ताला अन्हु के मोकिलियो। तव्हां वञो शहज़ादनि जी ख़बर कढी अचो। हज़रत मौला अली साईं वञे त शहज़ादा जबल जी पाछे में साईं में सुता पिया। हिकिड़ो मलाइका हुन जो पर शहज़ादनि जे मच्छर मुबारकनि जे हेठां ॿिए पर सां हवा करे रहियो आहे। मौला अली साईं सोचियो शहज़ादनि जी निंड न फिटाए। हसी आम ॿार साईं करीमन अॻी जी नमाज़ में पढ़ाई। अॻी जी नमाज़ ॿई शहज़ादा साईं नाज़िम घर मां निकिरी सो सुबुह टोड़ींदा। कीअं टोड़ींदा? हटो असांखे नाने ॾे वञण ॾियो। हटो साहबी के हीअं थींदा वञनि के हीअं थींदा। शहज़ादा वञी पोइ साईं वारो जेको ॾह नमाज़ हो न उन जे अॻियां सजदे वारी जाइ ते ॿई हीअं करे वञी। हाणे असां बि सोचो नमाज़ कीअं पूरी कयूं। जॾहिं महबूब अल्लाह पर जी सजदे लाइ विया
रुकू करे वरी जो या भी नमाज भी साईं इमाम हसन के खणी इदा विचारे वरी इमाम हसन के अल्लाहु अकबर सुभान अल्लाह की घणा दोस्त चवंदा लाओ टका करे जो चे पासा जी मोबाइल मतलब थोड़ी देर लाइ खणी हथ में कयासीं दोस्तों बुजुर्गों अल्लाह के महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदो कयो तो बई शहजादा हिकिड़ो हिन पासे का पूरो सुरी मुठी कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे छा सजदे मां कीअं उथो साहब करम फरमाइनि बार मुबारक एदा इमाम हुसैन की नमाज है इमाम हुसैन की नमाज अल्लाहु अकबर वरी जो साईं उठी बीठा हिकिड़ो शहजादो साईं जे पेरनि मुबारक में हीअं वञी एदा पोइ वरी ॿियो शहजादो वरी हीअं बरकत उठी वई टी रकात पे हली कि नवा माण्हू ॿाराड़ी जा आया उन्हनि जो नज़र पई उन्हनि जो छोकिरो शहजादो हटो हटो नमाज नमाज भैरो भैरो जॾहिं नमाज पूरी थी रहमतुल लिल आलमीन सलाम वारे तस्बीह कान पढ़ी मुझा प्यारा दोस्तों दुआ कान घुरी कोई ते न्यारे फरमायो चेर हां जेके समझन के समझाए रहा मना के चेर हां जेके पढ़े लिखे पढ़ाए फरमायो इन्हनि खे नमाज खां पोइ समझाए जो हे आम बार कोने शहजादा नहीं नबूवत इनके घर की है विलायत इनके घर की है इमामत इनके घर की है शहादत इनके घर की है गुनहगारों न घबराओ शफाअत इनके घर की है बरोज महशर गुनहगारों को बख्शवाना ये आदत इनके घर की है मौला अली से जदे खुद जागर मौला अली से देर के जमाना पान हली खबर तो हुई पर चल जे के लिए नवयोस्त सैयदा रोई को इन जे के पान वाले उते जने पादा बाबन फरमायो है करार हसनैन करीमैन आराम महबूब जो आवाज बुधी वही शहजादा नाना नाना करे उठी बाबा बाबा के उठी तो नाना असा की भूख आने जबल में मालिक ता अल्लाह पाक फरमायो जिब्राइल शहजादे जे रूह खाक में जन्नती रोट बनाए जबल में खड़ी वई मुझो मुस्तफा पंजे नवासन पंजे प्यारन के रोट खाराए शहजादन खादो मौला अली से खादो महबूब अन्या बची तस्वीर गौस बहावल हक रहमतुल्लाह जो रूह के पक अर्ज की सही बाकी बच्चो रोट मुखे मां पान बखावा पंहिंजे मुरीद
भगवान फरमायो तोखे इजाज़त आहे दुआ बि कयूं था जिते पचंदो जेके खाईंदा उनखे शिफ़ा थींदी जिते पचंदो उते बरकत रहंदी सल्लल्लाहु अलैहि या रसूल